कैरियर इन बायोलॉजी हयातियात में पेशावराना महारतूं यानी बायोलॉजी जा शागिर्द कहिड़ा कहिड़ा पेशा ऐं धंधा करे सघनि था। मेडिसिन यानी दवाउनि जो शोबो। हिन शोबे में बीमारी जी सुञाण ऐं बीमारी खां बचाव जे लाइ मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं दवाऊं ॾिनियूं वञनि थियूं। सर्जरी यानी जराहत, हिन धंधे में नाकारा उज़वा ख़ारिज कया वञनि था, कढिया वञनि था ऑपरेशन जे ज़रिए। एग्रीकल्चर ज़राअत, हिन इल्म जो वास्तो फसल पोखण सां आहे, जहिड़ो कमंद, कणक, सारियूं वग़ैरह। हिन इल्म जूं एनिमल हस्बेंड्री, हार्टिकल्चर, इहे बि हिन इल्म जा शोबा आहिनि। हार्टिकल्चर यानी बाग़ पोखण जो शोबो, हिन इल्म जो वास्तो बाग़ पोखण सां आहे, यानी मेवा पोखण, गुल पोखण ऐं जड़ी बूटियूं पोखण सां आहे। फॉरेस्ट्री यानी ॿेलनि पोखण जो इल्मु, हिन इल्म में ॿेलनि पोखण जी ॼाण या टेक्निक ॾिनी वञे थी। ॿेला जानदारनि जी पनाह गाह थियनि था। ॿेला फोटोसिंथेसिस करण जे लाइ कार्बन डाइऑक्साइड अंदरि खणनि था ऐं ऑक्सीजन ॿाहिरि कढनि था। ॿेला काठ ॾियनि। ॿेला धरतीअ जा फिफड़ थियनि था, छो त ॿूटा कार्बन डाइऑक्साइड अंदरि खणंदा आहिनि ऐं ऑक्सीजन ॿाहिरि कढंदा आहिनि फोटोसिंथेसिस करण जे लाइ। एनिमल हस्बेंड्री या हैवानियात जी परवरिश यानी जानवरनि पालण जो इल्मु, हिन में मुख़्तलिफ़ जानवर पालिया वेंदा आहिनि गोश्त हासिलु करण जे लाइ, खीर जे लाइ या बेकरी जूं ॿियूं प्रोडक्ट हासिलु करण। पोल्ट्री फार्मिंग यानी मुर्गियूं पालणु, मुर्गियूं पाले गोश्त, आना वग़ैरह विकिणी इन मां पैसो या नाणो कमायो वञे थो। माहीगीरी फिशरीज़ यानी मच्छियूं पकड़णु, हिन टेक्निक में मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं मच्छियूं जा फार्म ठाहिया वेंदा आहिनि या डायरेक्टली समुंडनि मां मच्छी पकिड़े उनखे विकितो वेंदो आहे, उन मां नाणो कमायो वेंदो आहे।